जेकी असांजो पैनल आहे आज़ाद पैनल आहे तव्हांखे यूसी लाखा जी सूरत हाल कीअं नज़र पई अचे? बाक़ी यूसी लाखा जे तरीक़े मूं विज़िट कई आहे अपील कयूं था त खुदारा वोट सोचे सम्झी कजो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जंहिं नाज़रीन आऊं आहियां बादशाह जान, हींअर सां मुखातिब आहियां द एक्सपर्ट मीडिया पेज ते। जंहिं ते यूसी लाखा जेका नसीराबाद तालुके में अचे थी ऐं गाजी खुआड़ सां बि लॻो आहे, उनजो हींअर असां आज़ाद पैनल जो उम्मीदवार डिस्ट्रिक्ट काउंसिल ते माशूक फुलपोटो असां सां गॾु आहे, जिन ते मदे मुक़ाबिल पीपल्स पार्टी अथसि। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदन जो छा चवणु आहे ऐं संदन जी पोज़ीशन कहिड़ी आहे। साईं अस्सलाम वालेकुम। जीअं त तव्हांजी मौजूदा सूरत हाल बलदियाती इलेक्शन जे हवाले सां तव्हां वर्क बि कई आहे काफ़ी हद ताईं, कुझु मरला रहियल बि हूंदा, ऐं जीअं त तव्हांजी हींअर पोज़ीशन छा आहे? साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं त मां भिटाई प्रेस क्लब जो निहायती बेहद शुक्रगुज़ार आहियां ऐं मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकी असांजो पैनल आहे आज़ाद पैनल आहे, असांजो हिकिड़ो मैसेज इहो ई खणी आया आहियूं त असांखे हिन अवाम जी ख़िदमत करणी आहे। असांजी पोज़ीशन तमामु माशाअल्लाह बहितरीनु आहे। असां डोर टू डोर हर ॻोठ में वर्क कई आहे ऐं अवाम असांखे भरपूर मोट ॾिनी आहे। असीं अवाम मुंदरला खां यूसी अवाम खे इहा अपील कयूं था त खुदारा वोट सोचे सम्झी कजो। वोट तव्हांजी अमानत आहे। वोट ई तव्हांजो मुस्तक़बिल बदिलाईंदो। तव्हां हिन वोट ज़रिए उहे दोस्त चूंडियो जेके तव्हांजी ख़िदमत कनि, जिन में ख़िदमत जो जज़्बो बि हुजे। अच्छा, हूअं त असां वटि आम त नॉर्मली माहौल रहियो आहे। जॾहिं इलेक्शन जा ॼाण ईंदा आहिनि त पोइ वरी इलेक्शन वारे ॾींहं ते वोटरनि खे हिकु मुख़ालिफ़ उम्मीदवार जेके हूंदा आहिनि प्रेशराइज़ बि कंदा रहंदा आहिनि, ऐं जॾहिं त इलेक्शन वारे ॼाण ते माना का पोलिंग स्टेशन जेका हिसास बि ॾिनल हूंदी आहे, उन हवाले तव्हां सिक्योरिटी इदारनि खे जेका दरख़्वास्त वग़ैरह ॾिनी आहे, या उन हवाले सां छा माहौल रहंदो? सही, सभ खां पहिरीं त इहो जेका इलेक्शन जो ॾींहुं आहे उन ते बिल्कुलु असां तमामु सुठो वर्क कयो आहे। असां दरख़्वास्त DC साहब खे ॾिनी आहे त जेके बि पोलिंगूं आहिनि असांजे लाइ हसास पोलिंगूं आहिनि त DC साहब पाण असांखे दिलजाए ॾिनी, तसली ॾिनी त हर पोलिंग ते रेंजर्स हूंदी, जेका हसास पोलिंग हूंदी उन ते आर्मी बि हूंदी। सो उन हवाले सां असां इंतिज़ामिया पुरमेंदा आहियूं इंतिज़ामिया मां त जेके बि जिथे बि दोस्त आज़ाद पैनल बीठा आहिनि या पीपल्स पार्टी बीठा आहिनि त उहा इलेक्शन फेयर थींदी। ऐं पुरज़ोर असां इंतिज़ामिया खे इहा अपील था कयूं त इलेक्शन फेयर कराइनि, किथे बि जीअं कंहिंखे बि इहो दंगो न मिले त कोई इलेक्शन जेको आहे सो थिए थो, माहौल ख़राबु थिए थो। अच्छा, अमूमन जेके सो पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वीडियो बि वायरल थियूं जंहिंमें उन्हनि तनक़ीद जो निशानो बि बणाए पियो वञे, ऐं ॿियो तव्हां वर्क ते बि लथल आहियो, तव्हांखे यूसी लाखा जी सूरत हाल कीअं नज़र पई अचे? जेको वीडियो वायरल थियूं आहिनि, जेकॾहिं मां हिकिड़ो नुमाइंदो चूंडियल हुजां हिकिड़ी यूसी जो, मां जेकॾहिं कमु न कंदुमि त ज़ाहिर आहे मूंखे अवाम पुछणो कंदो न। अवाम जो राइट आहे, अवाम वोट ॾेई मूंखे मुंतख़ब करे थो त असांजी अवाम जी ख़िदमत कयूंसीं न। पर जेके असां अवाम जी ख़िदमत न कंदासीं त अवाम जो राइट आहे, अवाम असांखे पुछी सघे थो। बाक़ी यूसी लाखा जे तरीक़े मूं विज़िट कई आहे त बेहद अफ़सोस थिए थो, उते किथे बि को बि कमुकार न थियो आहे। कंहिं बि ॻोठ में किथे घिटी ठहियल तव्हांखे न मिलंदी, पर इवन एतिरे क़दुरु जो तव्हांखे स्कूल बि किथे न मिलंदो, तव्हांखे किथे बिजली न मिलंदी, किथे तव्हांखे गैस न मिलंदो, किथे तव्हांखे पाणी न मिलंदो। मतिलबु त ॾाढो यूसी असां मां उन मां मायूस थिया आहियूं त माना एतिरो असांजे पुठिते पियल हिन लाइक़ु आहे जो उन्हनि जी कार सार संभाल हलंदी हुई आहे। आख़िरी मां सुवाल कंदासीं, इजाज़त वठंदा, जॾहिं त पीपल्स पार्टी जी 14 साल हुकुमरानी रही आहे, परियां बि वफ़ाक़ में हुई ऐं हाणे बि PDM वारे इत्तेहाद में वफ़ाक़ में रही आहे, ऐं मौजूदा सिंध हुकूमत उन्हनि जी रही आहे, उनजी कारकर्दगी बाबति तव्हांजो छा वीचार आहे? साईं ॾिसो न, पीपल्स पार्टी जी हुकूमत बिल्कुलु आहे। पीपल्स पार्टी त जेके बजट ॾिए थी या गवर्नमेंट जेका बजट ॾिए थी, गवर्नमेंट जेका स्कीमूं ॾिए थी, पर जेकॾहिं असां जेके चूंडियल नुमाइंदा हूंदासीं उहे सही नमूने सां उते ख़र्चु न कंदासीं, उहे सही नमूने सां स्कीमूं सां इस्तेमालु न कंदासीं, नाले मातर हिकिड़ो रोड पथर विछाए ऐं ॿिया बक़ाया पैसा खाई वेंदासीं, कम न थींदा, त कमु असांजे नुमाइंदनि न कयो आहे। सो असां वरी बि इहा इंतिज़ामिया खे चऊं था त खुदारा इन इलाइक़नि जी मालिकी कयो, हीअ पुठिते पियल इलाइक़ा आहिनि असांजा, ऐं असां इहा तव्हांखे यकीन ॾियारियूं था जेकॾहिं असां इलेक्शन खटींदासीं इन पंहिंजे इलाइक़नि जी भरपूर नमूने सां ख़िदमत कंदासीं। अच्छा, हीअ जॾहिं आज़ाद उम्मीदवार जेको आहे माशूक फुलपोटो साहिबु हुयो, जंहिं पंहिंजा वीचार वंडिया, हुन चयो जेको आहे सो वोट सोचे सम्झे ॾिजो, ऐं अॻु यादि रखिजो त जेको अॻिलो पीपल्स पार्टी जो साॻियो ई पैनल हो जंहिंखे तव्हां कामयाबु करायो हो, पर जंहिं यूसी लाखा में तरक़ियाती कमु न कराया। ऐं जॾहिं त पीपल्स पार्टी जी 14 साल खां वठी इक़्तिदार बि रहियो आहे, पोइ बि अवाम खे लाभ हासिलु न थी सघियो आहे। ऐं मेन जेको मसइलो आहे, न तालीम जी सहूलियत आहे, न क़ानून जे हवाले सां को हथी मिलियल आहे, हिन इलाइक़े जे हवाले सां न ई को ज़रूरी पाणी हींअर ताईं पहुची सघियो आहे। पंहिंजे बादशाह जान खे ॾींदा इजाज़त, फ़ी अमान अल्लाह निगहबान।